नाज़रीन, हिन वक़्तु असां PPP अॻवान ऐं सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा सां गॾु आहियूं। अचो त साणसि संदसि ज़िंदगी, मुल्की हालात ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं करियूं। डॉक्टर साहब, तव्हांजी महिरबानी। थैंक यू सर, थैंक यू। डॉक्टर साहब, तव्हां पंहिंजी सियासत जो आगाज़ पीपुल्स पार्टी सां ई कयो। पीपुल्स पार्टी में कॾहिं ऐं केतिरी उमिरि में शामिल थिया ऐं छा खां मुतासिर थी करे अवां पीपुल्स पार्टी ज्वाइन कई? थैंक यू वेरी मच। सभ खां पहिरीं त पीपुल्स पार्टी में मुंहिंजी फैमिली मैटरनल ऐं पैटर्नल फैमिली शुरू खां पीपुल्स पार्टी में रही। ऐं जॾहिं कैडेट कॉलेज पिटारो में हुउसि तॾहिं कैडेट कॉलेज पिटारो में उन वक़्तु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद खे लाहौर हाई कोर्ट सज़ाए मौत जो जेको आहे सो फ़ैसिलो ॾिनो। तॾहिं आउं उन ज़माने में कैडेट कॉलेज में क्लास 8 या 9 में हुउसि। त पिटारो जी तारीख़ में इहो अनोखो वाक़ियो थियो जॾहिं असां भुट्टे साहब जे लाइ जलसो कढियोसीं। त उन वक़्तु असांखे सस्पेंड कयो वियो कैडेट कॉलेज मां। ऐं पिटारो जी तारीख़ में असां 14-15 ॼणा हुआसीं जेके सस्पेंड थियासीं। इहो तव्हांखे कॉन्शियस चओ अनकॉन्शियस चओ, फैमिली बैकग्राउंड में असांजी पीपुल्स पार्टी में रहनि शुरू खां वठी करे। पोइ जॾहिं आउं लियाकत मेडिकल कॉलेज में वियुसि त उते सपाफ मूं जॉइन कई, सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन। ऐं मूंखे जेको आहे सो उथंदे शर्त उते जॉइंट सेक्रेटरी कयो वियो। ऐं पोइ आउं स्टूडेंट पॉलिटिक्स में इन रहियुसि। 83 जी मूवमेंट में बि आउं जेलनि में वियो आहियां। ऐं उन वक़्तु जॾहिं बेनज़ीर साहब एग्ज़ाइल में हुई तॾहिं मूंखे जेको आहे सो लंडन मां सपाफ जी जेका आहे सा मरकज़ी बॉडी में नायब सदर कयो वियो। वॾो ॻाल्हि कया। ऐं पोइ जेको आहे सो सपाफ में रहियोसि ऐं सफ़र जारी रहियो। ऐं उन खां पोइ लेटर ऑन जेको आहे सो जॾहिं आउं डॉक्टर थियुसि तॾहिं बेनज़ीर साहब आहे जेको आहे सो मूंखे मेडिकल विंग पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी आहे उनजो मूंखे जेको आहे सो सदर कयो सूबे जो। अहिड़े नमूने पीपुल्स पार्टी में आउं रहियुसि। अवां पीपुल्स मेडिकल फोरम, पीपुल्स डॉक्टर फोरम जी जी जा बानी सदर आहियो। जी जी। ऐं हिन महिल बि उन उहिदे ते क़ाइमु आहियो। जी जी। इन पीपुल्स डॉक्टर्स फोरम जो बैकग्राउंड छा आहे ऐं इहो छाजे करे वजूद में आयो ऐं उन में अवां जा जेके आहिनि से मंशूर ऐं इगराज़ मक़ासिद छा हुआ? पीपुल्स डॉक्टर फोरम पीपुल्स पार्टी जी ज़ैली विंग आहे। जहिड़े नमूने सिंध पीपुल्स स्टूडेंट फेडरेशन आहे, पीपुल्स यूथ आहे, हारी कमेटी आहे, वुमेन विंग्स आहे। अहिड़े नमूने जेको मेडिकल सां रिलेटेड जंहिंमें डॉक्टर जा इशूज़ आहिनि, पैरामेडिक्स जा इशूज़ आहिनि, इन सभ खां वधीक जेको आहे सो आवाम में जेको आहे सो पीपुल्स पार्टी खे थ्रू मेडिकल हवाले सां वञण जे हवाले सां, जंहिंमें मेडिकल कैंप्स आहिनि, मुश्किल वक़्त में जॾहिं बोॾायूं आहिनि या ज़लज़ला आहिनि या ॿिया जेके मेडिकल कैंप्स ऐं अखियुनि जा कैंप्स, ऐं उन में असां हज़ारनि जी तादाद में कैंप्सूं आयूं आहिनि। इहो बेसिक मक़सदु बेनज़ीर साहिबा ख़ुदि ठाहियो या विंग बेनज़ीर ठाही हुई ऐं इतफ़ाक़ सां जेको आहे सो मूंखे हुन सदर कयो। ऐं पोइ वरी पहिरीं सिंध जो हाणे पाकिस्तान सॼे जो आहियां। असांजी जेका इहा फोरम आहे सॼे पाकिस्तान में वर्कआउट करे पियो, गिलगित बल्तिस्तान में ऐं कश्मीर में ऐं पाकिस्तान जे 4 सूबनि में। डॉक्टर साहब, पीपुल्स डॉक्टर फोरम बेनज़ीर साहिबा जी शहादत खां पोइ हिकिड़ो नओं ट्रेंड इंट्रोड्यूस करायो आहे, उहो आहे रत जो अथियो। जी। ताज़ो इहो जेको नवाब शाह वारो वाक़ियो थियो जंहिंमें जेको आहे सो रत जूं बोतलूं जेको आहे सो ज़मीन जे अंदरि जेको आहे सो पूरियूं वयूं ऐं पोइ वरी मिलियूं, उन ते अवां काफ़ी नाराज़गी जो बि इज़हार कयो ऐं अवां को नोटिस बि इनिशियो जो वरितो। इन जो बैकग्राउंड छा आहे? इहो वाक़ियो कीअं पेश आयो? सर, इहो ईअं आहे त गुज़िरियल 6 सालनि खां प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी बेनज़ीर साहिबा जी जेको आहे सो बर्थडे ते इहो सॼे पाकिस्तान में रखियो त माण्हू बेनज़ीर जी मोहबत में ब्लड ॾियनि। सो उन जॾहिं मूंखे इहो टास्क 6 साल पहिरीं मिलियो तॾहिं उन वक़्तु मूं उते जेके बि एक्सपर्ट्स हुआ, नेशनल ऐं इंटरनेशनल एक्सपर्ट, ऐं पाण साइकेट्रिस्ट आहियां, कंसल्टेंट डॉक्टर आहियां, असां सभिनी खे हिकिड़े गोल में चेयर ते विहारे करे, टेबल ते विहारे करे हिन पैरामीटर्स ठाहियासीं। उन पैरामीटर में इहो हो त ही जेके हुन में असां ब्लड बैंक जेके बि आहिनि, जेके इंटरनेशनल ऐं नेशनल रिकग्नाइज़्ड आहिनि, हुसैनी आहे, फातमीज़ आहे, सखर ब्लड बैंक आहे, ऐं ॿियूं जेके बि आहिनि पाकिस्तान में थैलेसीमिया सेंटर्स, हेल्थ डिपार्टमेंट जा पैथोलॉजिस्ट, हेमाटोलॉजिस्ट मीन ब्लड जा एक्सपर्ट्स,
पोइ उन्हनि हिकिड़ो पैरामीटर्स ठाहियो त बाबा हीअं ट्रांसफ्यूज़ थींदो, जेको माण्हू ईंदो हुनखे कीअं ब्लड वठियो वेंदो, ऐं उनखां ब्लड मिलण खां पोइ इहे ब्लड जेके सो असां फ़ौज खे बि ॾींदासीं ऐं जेको आहे सो थैलेसेमिया सेंटर ब्लड बैंक्स खे ॾींदासीं, सो दैट कि माण्हुनि खे इस्तेमालु थिए। पोइ उन में इहो थींदो आहे पैरामीटर में, जॾहिं असां ब्लड कलेक्ट कंदा आहियूं उन में हिकिड़ो त पीपल्स पार्टी, पीपल्स डॉक्टर फोरम, ॿिए पासे हेल्थ डिपार्टमेंट हूंदो आहे, टियों वरी ब्लड बैंक हूंदी आहे या थैलेसेमिया सेंटर्स हूंदा आहिनि। त जेके नवाबशाह जा जेके हुआ, नवाबशाह, सांगड़ ऐं नौशहरे जा ब्लड उहो थैलेसेमिया सेंटर नवाबशाह खे ॾींदा आहियूं गुज़िरियल 6 सालनि खां। जॾहिं इहे थैलेसेमिया सेंटर्स या ब्लड बैंक्स में ब्लड वेंदा आहिनि ऐं स्क्रीनिंग थींदी आहिनि 5 बीमारियुनि जी, हेपेटाइटिस बी, सी, एड्स, वेनरल डिज़ीज़ ऐं मलेरियन पैरासाइट्स। जॾहिं क्लियर हूंदे तॾहिं माण्हुनि खे मिलंदो आहे या बच्चनि खे मिलंदो आहे। ऐं जेकॾहिं अनस्क्रीन्ड हूंदा आहिनि ब्लड, स्क्रीनिंग प्रॉपर कान हूंदी आहे, ख़राबु हूंदा आहिनि, उन जा 2 बैरोमीटर्स आहिनि इंटरनेशनली। हिकिड़ो जेको आहे इहो आहे त हुनखे इंसुलेटर्स में विझिबो आहे, ब्लड खे उते ख़तमु थी वञे, ऐं जिते इंसुलेटर्स न आहिनि त इंटरनेशनल ऐं यूनाइटेड नेशन जी इहा आहे त हुनखे दफ़नायो वेंदो आहे। हीउ जेको थैलेसेमिया सेंटर खे 3 ज़िलनि जा ब्लड विया, हुननि स्क्रीनिंग कई, स्क्रीनिंग खां पोइ हुननि जो नवाबशाह में गुज़िरियल 15 सालनि खां उहो दफ़नाइनि पिया। हाणे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जंहिं मीडिया चैनल असांजे उहो ॾियण खां पहिरीं हुननि खां पहिरीं सलाह करे आहे न कि छा आहे छा न आहे, उन्हनि अची करे स्कैंडलाइज़ कयो त बाबा जेका असां तहक़ीक़ात कईसीं, ऐं पोइ उते जो जेको सेंटर जो को सादिक सियाल आहे इंचार्ज आहे, 20 ग्रेड ऑफिसर आहे, ऐं उन ओन कयो त बाबा असां कयो आहे, असां हीअ कंदा आहियूं गुज़िरियल 15 सालनि खां। नवाबशाह में इंसुलेटर मशीन कान्हे या इंटीरियर्सन में ईअं कयो वेंदो आहे, ऐं कराची में बि के ब्लड बैंक्स ईअं कंदियूं आहिनि, के इंसुलेटर्स में विझंदियूं आहिनि। इंसुलेटर इलाही महांगो ईंदो आहे, 2-4 करोड़ जो ईंदो आहे। त इहो ईअं थियो, जेको सो हुनखे दफ़नायो वेंदो, हुननि कढी करे ऐं वरी जेको सो टीवी में ॾेखारियूं। इन में पोइ असां तहक़ीक़ात कईसीं सॼी, पर इहे कम से कम तहक़ीक़ात करे पोइ ॾींदा त बहितर आहे, छो जो हिन में 6 साल जी जेका महिनत असां कयूं पिया, उनजो मतिलबु को फ़र्क़ु कोन थो पए, पोइ त क्लियर थी वई। उन नेक्स्ट डे ते वॾो हिकिड़ो मेगा इवेंट हो, सॼी दुनिया में कोन थियो उहो इवेंट। उहो हो जेको असां एट ए टाइम सॼे सूबे सिंध में 3000 ॿारनि खे ट्रांसफ्यूज़ कयोसीं। इहो अंडर वन रूफ सॼी दुनिया में कोन्हे, तव्हां इंटरनेट ते चेक करे सघो था, ऐं बहरहाल उहो कामयाबु थियो। इहो नाज़रीन, हिते वठूं था हिकिड़ो ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ असां पंहिंजे महिमान सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा सां वधीक ॻाल्हियूं कंदासीं। नाज़रीन, असीं मुटी आया आहियूं ऐं डॉक्टर करीम ख्वाजा खां हाणे असां उनजी ज़ाती ज़िंदगी जे बारे में कुझु मालूमात वठंदासीं। डॉक्टर साहब, रोज़ा रखंदा आहियो? साईं, बिल्कुलु रखंदा आहियूं। तव्हांजो तालुक़ु आगा खान कम्यूनिटी सां आहे ख्वाजा, उन में के सरगर्मियूं रहियूं तव्हांजूं? सभ खां पहिरीं त आउं बुनियादी तौर ते हिकिड़ो सेकुलर माण्हू आहियां। ज़रूरु जंहिं कम्यूनिटी में इंसानु पैदा थिए थो उहो पंहिंजी जाइ ते आहे, पर मूं कॾहिं बि कम्यूनिटी बेस्ड पॉलिटिक्स या कम्यूनिटी बेस्ड आइडेंटिटी कोन रखी आहे। मूं हमेशह आइडेंटिटी रखी आहे इंसान बुनियाद ते, इंसानी बुनियाद ते, ऐं आउं बेसिकली मार्क्सिस्ट ख़्यालनि जो रहियो आहियां। त तव्हां पैदाइश मुंहिंजी बिल्कुलु उते आहे, इस्माइली कम्यूनिटी में, इस्माइली ख्वाजा कम्यूनिटी, ऐं बाक़ी शनाख्त ज़रूरु उते पैदा थिया आहियूं। बेसिकली आउं इन ख़्यालनि जो आहियां, इंसान दोस्त ऐं सेकुलर ऐं सूफ़ी ख़्याल। नंढे कीअं रहिया? शरारती, ख़ामोश? आउं सीरियस रहियो आहियां शुरू खां वठी करे। रांदि वांदि करणु? रांदि आउं जेको आहे सो बिल्कुलु रांदि में मूंखे एतिरी दिलचस्पी कान रही आहे, पर वरी बि जेको आहे सो बचपन में मूं राइडिंग कई आहे, स्विमिंग जो शौक़ीन आहियां, ऐं इहे ॿ चीज़ूं मूंखे वधीक पसंदि रहियूं आहिनि बचपन सां। औलाद केतिरो आहे? मुंहिंजी 2 औलाद आहे, हिकिड़ो पुटु आहे ऐं हिकिड़ी न्याणी आहे। शादी घणी उमिरि में कई? शादी मुंहिंजी ठही आहे जॾहिं मूं स्पेशलाइज़ेशन कई, उन खां पोइ पाण वटि चवंदा आहिनि न माण्हू जेको आहे सो छा आहे, स्पेशलाइज़ेशन इज़ वेरी डिफिकल्ट। मूंखे 4-5 अटेम्प्ट्स करणा पिया हुआ टू बिकम ए स्पेशलिस्ट साइकेट्रिस्ट। त उहो उन वक़्त खां पोइ ओॾी महिल हुउसि 30-32 सालनि जो हुउसि, या 30 हुउसि या 31 ई।
पीपुल्स पार्टी तव्हांखे छो अपील कयो? हिकिड़ो त तव्हां पाण ॿुधायो त थोरो ख़ानदानी वॾा तव्हांजा जेके आहिनि सो पीपुल्स पार्टी सां हुआ, पर तव्हां बि पाण बि त मुतमिन थिया हूंदा न कंहिं शइ ते जंहिंसां तव्हां कन्विंस्ड, जिन आर्ग्यूमेंट सां तव्हां थिया हूंदा उहे कहिड़ा हुआ? हिकिड़ा आर्ग्यूमेंट्स इहे आहिनि त बेसिकली आउं जेको सो मार्क्सिस्ट रहियो आहियां शुरू खां वठी करे ऐं आइडियोलॉजिकली, ऐं आउं सम्झां थो त पीपुल्स पार्टी उहा तंज़ीम आहे जेका हुनमें मुसलमान बि आहे, हिंदू बि आहे, देवबंदी बि आहे, बरेलवी बि आहे, शियो बि आहे, काफ़िर बि आहे, हर तरह जी, ऐं साॻे वक़्त में हर नस्ल जा माण्हू आहिनि, पंजाबी बि आहे, उर्दू स्पीकिंग बि आहे, सिंधी बि आहे, ऐं हिकिड़ी मास लेवल पार्टी आहे। ॿियो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी वॾी क़ुर्बानी आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे माण्हुनि खां अपील कयो, बेनज़ीर भुट्टो बि उन नक्श कदम ते हली, ऐं बेसिकली इंटरनेशनलिस्ट पार्टी आहे। उनजो जेको आइडियोलॉजी आहे इंटरनेशनलिस्ट आहे ऐं ग़रीबनि खे अट्रैक्ट करण वारी आहे, ऐं जेको आहे सो एंटी इंपीरियलिस्ट रही आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे इंपीरियलिज़म खे ललकारियो ऐं बेनज़ीर साहिबा में बि उहो ई गुरु आहे। त ॿियूं जेके पाकिस्तान में जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जेके लेफ्ट जूं रहियूं आहिनि, पर उन्हनि में मिसाल जे तौर पर नैप जेका हुई उहो उनमें टिल्ट टूवर्ड्स पश्तून एलिमेंट हो। बलोच जेके आहे उहा ऑर्गेनाइज़ेशन उहो बलोचनि ताईं लिमिटेड रहियूं। ॿियूं राइट विंग जी पार्टीज़ जंहिंखां असां बहितर कोन पिया सम्झोसीं बिकॉज़ असांजी आइडियोलॉजी कुझु ॿी हुई। सो इन हिसाब सां पीपुल्स पार्टी वधीक इंसान दोस्त ऐं ह्यूमनली एक्सेप्टेबल आहे पाकिस्तान में। पाकिस्तान जे हर माण्हू खे, हर क़ौम खे, हर मज़हब खे, हर नामज़हब खे सभिनी खे अपील करे थी। पीपुल्स पार्टी बुनियादी तौर ते त हिकिड़ी सोशल डेमोक्रेट पार्टी आहे। तव्हांजा जेके ख़्याल आहिनि, जेको तव्हां पाण अलान ॿुधायो था त तव्हां मार्क्स जेको आहे स्कूल ऑफ थॉट में बिलीव कयो था, त पोइ कम्युनिस्ट पार्टी तव्हांखे छो न सूट कयो? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, जॾहिं आउं बेसिकली पैदाइशी तौर ते पीपुल्स पार्टी पहिरियों हुउसि ऐं उन खां पोइ आइडियोलॉजिकली ज़रूरु आउं मार्क्सिस्ट रहियो आहियां, पर मूं पंहिंजी मार्क्सिज़म जेका आहे सा प्रैक्टिकल फॉर्म में कॾहिं बि अप्लीकेबल कोन कई आहे किताबनि जे हद ताईं। पीपुल्स पार्टी लेफ्ट विंग पार्टी रही हुई या सोशल डेमोक्रेट आहे या सेंट्रल लेफ्ट पार्टी आहे ऐं उहो अप्लीकेबल हुई। कम्युनिस्ट पार्टी जेका आहे सा हिते शुरू खां हिकिड़ी फेल्यूर रही आहे। हुन जा जेके बि इंटरप्रिटेशन्स हुयूं, मसलन ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे वक़्त में कम्युनिस्ट पार्टी चयो त भुट्टे खे डिसलॉज कयो वञे। अहिड़े नमूने जॾहिं पाकिस्तान ठहियो पियो तेॾी महिल हुनजी आइडियोलॉजी टोटल हिकिड़ी ॿी हुई। हिते जॾहिं हुननि कम्युनिस्ट पार्टी जो बुनियादु विधो त हिते पाकिस्तान में कम्युनिस्ट पार्टी जो बुनियादु सन ऑफ सॉइल्स कोन हुआ, उहे अची करे सजाद ज़हीर वारा हिते जा कोन हुआ, उहो UPCP जा माण्हू अची हिते आया। कम्युनिस्ट पार्टी हिते हमेशह उहे माण्हू हुननि लीड कयो आहे जेके सन ऑफ सॉइल्स न हुआ, जंहिंजे करे कम्युनिस्ट आइडियोलॉजी पाकिस्तान में फर्टाइली अॻियां वधी कोन सघी ऐं सिर्फ़ु किताबनि जे हद ताईं या जेको आहे सो हुननि जी इंटरप्रिटेशन, इनफैक्ट सब कॉन्टिनेंट में कम्युनिस्ट पार्टी जी इंटरप्रिटेशन ग़लति साबित थियूं। मसलन ज्योति बासु खे जॾहिं टाइम मिलियो कि भई तूं प्राइम मिनिस्टर थी, त कम्युनिस्ट पार्टी चयो न, दैट वॉज अ हिस्टोरिकल मिस्टेक हिंदुस्तान में हुननि कई। त हिते जेके कम्युनिस्ट पार्टीज़ जेके आहिनि सो मिसाल तौर ते बंगाल में रहियूं हींअर वाइप आउट थी वियूं आहिनि, केरला में वाइप आउट थी वियूं आहिनि, पाकिस्तान में हुननि इंटरप्रिटेशन ग़लति कयो। ही फैशनेबल या जेको सोवियत रशिया खां पैसा वठी करे हलाइण वारा कम्युनिस्ट हुआ ऐं जेको आहे सो उहो ग़लति साबित थिया। त उहो असां ॾिठोसीं पिए हिकिड़ो आइडियोलॉजी जवानी में इंसान खे एडवेंचरल आइडियोलॉजीज़ पसंदि ईंदियूं आहिनि। मसइलो आउं हिकिड़ो साइकेट्रिस्ट आहियां, मूं जॾहिं प्रैक्टिस कई त मूं ॾिठो त मूं वटि हिकिड़ा एक्यूट साइकोटिक डिसऑर्डर वारा पेशेंट ईंदा हुआ जेके कुझु अर्से लाइ दमाग़ी तौर ते ठीकु कोन हूंदा हुआ। पोइ ख़बर पई त इहे ई माण्हू हिकिड़े ज़माने में जेके सो इंस्पायर हुआ लेफ्ट विंग पार्टी सां, इंस्पायर थिया फलाणे सां, पोइ वरी हुननि ॾिठो त हिते अट्रैक्शन कान्हे त वञी करे हू मज़हबी तंज़ीमनि में विया, जहादियुनि में विया। मां नाला कोन थो वठां, माना इहो मूं पंहिंजे प्रैक्टिस वारे एज़ अ डॉक्टर मूं ॾिठो त नौजवान जेको आहे सो दुनिया में जेका अट्रैक्टिव चीज़ जेको ॾिसंदो आहे, ऐं नौजवान जॾहिं होसि तॾहिं मूंखे उन वक़्त में मार्क्सिज़म हिकिड़ो अट्रैक्टिव आइडियोलॉजी हुई। हिन वक़्तु पंहिंजो पाण खे नौजवान नथा महसूसु कयो? न, मतिलबु आउं नौजवान त दिलि इंसान जो नौजवान हूंदो आहे, पर हाणे हिकिड़ी बायोलॉजिकल हिकिड़ी चीज़ हूंदी आहे न, पोड़ो कोन आहियां,
पर मक़सदु आहे त नौजवान मीन्स टीन एज जेके 18 खां पोइ जॾहिं इंसान में ताक़त ईंदी आहे 16, 17, 18 ऐं 20 ऐं 25, 30 ताईं हीअं तव्हांजी इच्छा आहे? हींअर मां आहियां राउंड अबाउट 50 थियण वारो आहियां। अवां सेनेटर इलेक्ट थियण खां पोइ पंहिंजा तरक़ियाती फंड किथे ख़र्च पिया कयो? टंडो मोहम्मद खान में मूं ख़र्च कया आहिनि ऐं जेको आहे सो ठठा डिस्ट्रिक्ट में। छा जॾहिं मां थी आयुसि सेनेटर त पार्टी मूंखे चयो हो त तोखे जेको आहे सो हीउ जेको आहे लोअर सिंध जो तोखे ख़र्च करणा आहिनि, त मूं पार्टी जे हुकुम जे तहत जेके बि जेके तरक़ियाती मूंखे मिलिया आहिनि अञा ताईं उहो मूं टंडे मोहम्मद खान ऐं पंहिंजो ठठे डिस्ट्रिक्ट में सिजावल साइड ते मूं ऐं ठठे साइड ते मूं ख़र्च कयो। हाणे त 2 ज़िला थी विया आहिनि, पहिरीं त माना सेनेट हिकिड़ो टेक्नोक्रेट फोरम आहे। जी सर। उन टेक्नोक्रेट फोरम ते तव्हां कहिड़ियूं सर्विसिस ॾियो पिया? साईं आउं जॾहिं खां सेनेटर थियो आहियां तॾहिं 2 साल थिया आहिनि। मूं कोशिशि करे को बि जेकॾहिं मुंहिंजी हाज़िरी तव्हां ॾिसंदो त मुंहिंजी 95-97% मुंहिंजी हिते हाज़िरी रही आहे। नंबर 1 ॻाल्हि। नंबर 2 ॻाल्हि, मूं 2 सालनि में मोर देन जेके नेशनल ऐं सिंध जे इशूज़ ते 300 to 500 क्वेश्चन्स पुछाए कया आहिनि जेके रिकॉर्ड में आहिनि। उन खां पोइ मूं रेज़ोल्यूशन्स पास कराया आहिनि, मसलन 2 ॿारनि जे हवाले सां कया आहिनि ऐं उहो सीनियर सिटीज़न जे हवाले सां कया आहिनि, इन्वायरमेंटल हवाले सां हिन में रेज़ोल्यूशन मुंहिंजा पास थिया आहिनि। ॿ जेके बिल मुंहिंजा लाइन था कनि, हिकिड़ो ॿारनि जी जेके जंहिं अनपेरेंट आहिनि, जंहिंजा ॿारनि जी ख़बर कान्हे माउ पीउ, उन जे लाइ जेको बेनज़ीर साहिब जी ड्रीम हुई, ऐं ॿियो साइबर क्राइम ते त मुंहिंजा 2 बिल्स बि आहिनि। अहिड़े नमूने मोशन्स मुंहिंजूं आयूं आहिनि, रेज़ोल्यूशन्स आयूं आहिनि, अटेंशन नोटिस आया आहिनि, उहो सभु रिकॉर्ड मौजूदु आहे। त मूं कोशिशि कई आहे, मूं जेको बि मुंहिंजो हाल आहे ऐं वक़्तु ब वक़्तु जेके बि करंट इशूज़ आहिनि, पॉइंट ऑफ ऑर्डर्स ते मूं जेको भरपूर नमूने पार्टिसिपेशन कई आहे, बजट स्पीच हुजे या आम रवाजी डे हुजे। IDP जे हवाले सां पीपल्स पार्टी ते क़ौम परस्त धुरियुनि ऐं सिंध जे अवाम जे तरफ़ां काफ़ी तनक़ीद पई थिए त सिंध में इन्हनि खे जेको आहे सो सेटल थियणु न खपे ऐं सिंध हुकूमत पंहिंजा ख़र्च उन्हनि ते न ख़र्च करे, छाकाणि इन सां ख़दशो आहे त सिंधी अक़लियत में हलिया वेंदा या अहिड़े क़िस्म जा जेके बि तहफ़ुज़ात आहिनि, उन ते तव्हांजो छा मौक़ुफ़ आहे? ॾिसो, पीपल्स पार्टी नेशनल पार्टी आहे ऐं नेशनल पार्टी जी हैसियत सां जेको बि आइडेंटिटी कार्ड होल्डर आहे पाकिस्तान जो, उहो किथे बि मूव थी करे सेटल थी सघे थो या वेही सघे थो। पाकिस्तान जो माण्हू जॾहिं वञे थो अमेरिका या यूरोप थो वञे या कंहिं बि मुल्क में वञे थो, उहो 5 साल 7 सालनि में उनखे ग्रीन कार्ड मिले थो, सिटीज़नशिप थी मिले ऐं उनखे केरु रोके नथो सघे। हाणे हीअ पाकिस्तानी आहिनि, असीं सम्झूं था त जेको आहे सो इहे अगरि सेटल थियनि था, सिंध ते इकोनॉमिकल प्रेशर वधे थो ऐं जेको आहे सो लॉ एंड ऑर्डर बि थिए थो ऐं बाक़ी हाणे IDPs आहिनि, इहे टाइम बीइंग लाइ अचनि था, हिनखे रजिस्टर कयो पियो वञे ऐं होपफुली ही जेके सो रिटर्न थी वेंदा वापसि, असीं सम्झूं था। ऐं बीइंग अ सिंधी आउं कोन चाहींदो त सिंधी जेके अक़लियत में थियनि या धारिया माण्हू एतिरा अचनि जो असां जेको आहे सो अक़लियत में अचूं ऐं पार्लियामेंट में असीं मिनॉरिटी में वञूं। पर हाणे इहे चीज़ूं मुल्क आहे, तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि आहे त तव्हां बि इस्लामाबाद रहिया आहियो ऐं आउं 2 सालनि खां इस्लामाबाद अचां वञा पियो। हिकिड़े अजीब फिनोमिना जेको मूं ॾिठो आहे लाहौर में ऐं पिंडी में, इस्लामाबाद में, उहो इहो ॾिठो आहे त असांखां वधीक हुते जेके KP जा जेके माण्हू सेटल पिया थियनि, ख़ासि तौर ते अखवानी, ऐं हुते चोरियूं ऐं लॉयलिस्टनेस जा इशूज़ उथी पिया आहिनि। हाणे त इहो इशू सिंध जो ज़रूरु आहे, साॻे वक़्त में ॿियनि सूबनि जो बि आहे ऐं बलोचिस्तान में बि इहो ई इशू आहे त बलोच नेशनलिस्ट या उहे पश्तून जेके हुते सदियुनि खां सेटल्ड आहिनि, उन्हनि खे बि अखवानी जो हुते सेटल थियण ते सख़्तु एतिराज़ु आहे। त इहो इशू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजी जाइ ते आहिनि, पर जीअं त इहो फेडरेशन आहे, कंट्री आहे, असीं कंहिंखे रोके त नथा सघूं। तव्हां सेनेट मां कॾहिं रिटायर थींदा? 2018 में। 2018 में जी। तेसि ताईं तव्हां आहियो? जी 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 2 साल थिया आहिनि, अञा 4 साल। 4 साल आहिनि। डॉक्टर साहब, सिंध
ऐं ख़ासि तौर पीपुल्स पार्टी जे हवाले सां सिंध हुकूमत ते काफ़ी तनक़ीद आहे त हिते बैड गवर्नेंस आहे, करप्शन आहे, अकरबा परवरी आहे, इन तव्हां छा जवाबु ॾींदा? ब्लैक शीप्स त हर जगह हूंदा आहिनि, हर डिपार्टमेंट में, हर हुकूमत में, ऐं गवर्नेंस जो इशू पंहिंजी जाइ ते बिल्कुलु आहे पंहिंजी जाइ ते, पर कोशिशि असां कई आहे त डिलीवरेंस सिंध खे ॾियूं ऐं कुझु असां सुठा कम बि कया आहिनि ऐं कयूं पिया ऐं नौकरियूं बि ॾिनियूं आहिनि, डेवलपमेंटल स्कीम्स बि ॾिनियूं आहिनि, पर उते कोताहियूं बि ठहियूं आहिनि ऐं उते शिकायतूं बि माण्हुनि खे आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त पीपल्स पार्टी मास पार्टी आहे जिते लखां माण्हू उते जा चाहींदड़ बि आहिनि, मेंबर बि आहिनि। लखां माण्हुनि खे नौकरियूं ॾियणु वॾो इशू आहे ऐं माण्हुनि जा एस्पायरेशन, माण्हुनि जी चीज़ूं, कोशिशि पीपल्स पार्टी करे थी त फ़ाइदो थिए सभिनी खे, पर जेको ग्रेविटी ऑफ प्रॉब्लम्स एतिरा वधी विया आहिनि। हाणे मसइलो हर नौजवान खे नौकिरी ॾियणु पॉसिबल कोन्हे, छा नौकरियूं खुटी पियूं आहिनि, पब्लिक सेक्टर में गुंजाइश कान्हे, डिलीवरेंस कान्हे पब्लिक सेक्टर में। हाणे जेको आहे सो इशू इहो आहे त इन्वेस्टमेंट अचे असां वटि, जॾहिं इन्वेस्टमेंट अचे ईंदी या हिते जो ई माण्हू जेको आहे सो इन्वेस्ट करे कारखाना आणे या अहिड़ी चीज़ूं पेटी बिज़नेस करे जेको माण्हुनि खे रोज़गार मिले, त हाणे इन ते असांखे सोचणु खपे। नाज़रीन, असांजी जेका आहे सा डॉक्टर करीम ख्वाजा सां ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। हिते वठूं था हिकिड़ो ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ डॉक्टर साहब सां वधीक गुफ़्तगू कंदासीं। नाज़रीन, अॼु असांजो महिमान डॉक्टर करीम ख्वाजा आहे ऐं उन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। डॉक्टर साहब, तव्हां आइडियलिस्टिक क़िस्म जा पीपुल्स पार्टी जा अॻुवान आहियो। हीअ जेका ट्रांज़ेक्शन आहे बेनज़ीर साहिबा खां आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ताईं, इनखे तव्हां कीअं था फील कयो? इन सिचुएशन ते तव्हां छा कमेंट कंदा? ॾिसो, ट्रांज़ेक्शन बेनज़ीर साहिबा जी जेका सा अफ़सोसनाक शहादत थी, जेका एक्सपेक्ट कान हुई माण्हुनि खे, ऐं अगरि उहो हुजे हा त डिलीवरेंस या हुनजो जेको विज़न आहे या हुनजी मेच्योरिटी आहे उहो ओजन ते पुॼी चुकी हुई। पर हाणे जेके इंटरनेशनल जेके ब्लैक फोर्सिस आहिनि उन्हनि इहो चाहियो पियो त बेनज़ीर खे शहीद कयो वञे, भुट्टे खे शहीद कयो वियो। हाणे आसिफ ज़रदारी लाइ हिकिड़ो हिकिड़ी एक्सपीरियंस हो, पर हुन न्यू एक्सपीरियंस में इहो क्रेडिट हुनखे ज़रूरु वञे थो त हुन जेको आहे सो 5 साल कढिया। कहिड़े नमूने कढिया उहो तव्हांजे साम्हूं आहिनि, ऐं हुन ॾाढी मेच्योरिटी सां दरगुज़र करे, रिकन्सिलेशन करे, जेको बेनज़ीर जी फ़िलसफ़ो हो उनखे अॻियां वधाए, उन 5 साल पूरा कया। ऐं हींअर बि आसिफ ज़रदारी जो ख़्यालु इहो आहे त इहो प्रोसेस रिकन्सिलेशन जो ऐं ट्रांज़ेक्शन जो जारी रहे। साॻे वक़्त में बिलावल 25 सालनि जो आहे, असांजो चेयरमैन बि आहे, ऐं उहो पॉलिटिक्स में आहे, पंहिंजी माउ जो बि उनमें रिफ्लेक्शन आहे, ऐं उन पीउ जी जेका तरबियत बि आहे, ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो रतु आहे। त हाणे असां होप था कयूं कि मॉडर्न दौर में उहो रिज़ल्ट सुठा ॾींदो ऐं मॉडर्न टाइम जे हिसाब सां उहो हलंदो, ऐं जहिड़े नमूने ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो डिलीवरेंस ॾिनी आहे, अहिड़े नमूने बिलावल बि ॾींदो, ऐं यकीनन आसिफ ज़रदारी बि ॾिनी आहे ऐं हलाए पियो अहिड़े मुश्किल हालात में। त असां होप त ऑप्टिमिस्ट आहियूं ऐं होपफुल आहियूं, ऐं रिज़ल्ट आसिफ त सुठा ॾिना आहिनि, बिलावल बि इंशाअल्लाह तमामु सुठा ॾींदो। डॉक्टर साहब, हीअ जेको तासुर आहे त नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ अली ज़रदारी हिकु आहिनि ऐं इन्हनि जे विच में हिकिड़ी पॉलिटिकल वर्किंग रिलेशनशिप आहे ऐं कंप्रोमाइज़िस बि आहिनि, जंहिंजे करे नवाज़ शरीफ़ जेको आहे सो सिंध में इंटरफेरेंस न पियो करे ऐं आसिफ अली ज़रदारी पंजाब में इंटरफेरेंस न पियो करे। तव्हां सेनेट में आहियो जिते सॼो पाकिस्तान गॾिजे थो ऐं चइनी सूबनि जा जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उहे उन्हनि जी नुमाइंदगी आहे सेनेट में। व्हाट यू स्मेल एंड व्हाट यू कमेंट अबाउट दैट? ॾिसो, आसिफ ज़रदारी जो ख़्यालु इहो आहे त 2-4 इलेक्शन हलनि 5-5 साल जे हिसाब सां, त हिते पाकिस्तान में डेमोक्रेसी स्ट्रॉन्ग थी वेंदी। इहा
रिकन्सिलेशन जी पॉलिसी भी बेनज़ीर जी हुई, जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं उन वक़्त जी ऑपोज़िशन में पाण में अंडरस्टैंडिंग न थी, जंहिंजे करे जेको सो माशला आयो। ऐं उन खां पोइ बेनज़ीर साहबा ॾिठो त 90 वारी सियासत में बि जेके नवाज़ शरीफ़ ऐं बेनज़ीर में अंडरस्टैंडिंग न हुई त माशला लॻो। त उन हिकिड़ो बेनज़ीर साहबा हिकिड़ो कंसेप्ट डेवलप कयो त रिकन्सिलेशन ऐं पंहिंजो अंडरस्टैंडिंग हुजनि पॉलिटिकल फोर्सिस में, त हिते टाइम बि पूरो थिए पॉलिटिकल फोर्सिस जो ऐं माशला या टेक ओवर्स न थियनि। त आसिफ़ ज़रदारी उन फ़िलसफ़े ते बिलीव करे थो। ऐं नवाज़ शरीफ़ खे बि असांखे जॾहिं असां ते मुश्किल वक़्तु आया गुज़िरियल 5 सालनि में, त हू बि डेमोक्रेसी खे ड्रिल कोन पे कई, हुन सपोर्ट पे कई। ऐं यकीनन आसिफ़ ज़रदारी जो बि इहो ई ख़्यालु आहे त नवाज़ शरीफ़ छिके वञे, सुभाणे इलेक्शन थिए पोइ जेको खटी अचे उहो छिके वरे। अहिड़ा 2 टे इलेक्शन थी था वञनि त पाकिस्तान ऑन ट्रैक अची वेंदो। ऐं ॿियो को हल कोन्हे सिंध ऐं बलोचिस्तान जे लाइ, डेमोक्रेसी जे बग़ैर ॿियो को हल ई कोन्हे। मिलिट्री में असांजी एक्सरियत कोन्हे, मिलिट्री में असांजा जेके सो वॾी पोस्टुनि ते असांजा सिंधी या बलोच कोन्हनि, सिंधी स्पीकिंग या बलोच कोन्हनि, त असांजे लाइ डेमोक्रेसी जे सवाइ ॿियो को ज़िंदा रही नथा सघूं। कुझु न कुझु असांखे सिंध ऐं बलोचिस्तान खे इन में ई मिले थो। तव्हां जा जेके ॿार आहिनि तव्हांजी न्याणी पुट, छा उहे इंट्रस्टेड आहिनि पॉलिटिक्स में? हाणे उहो फ़िलहालु तो पंहिंजो पढ़नि पिया, पढ़ी करे पोइ अॻिते उन्हनि खे सम्झ में अचे त उनखे आउं झलण वारो कोन आहियां, मगर पहिरीं आहे त एजुकेशन बेस्ट हुजे। मां पाण डॉक्टर थियोसि ऐं पोइ स्पेशलिस्ट थियोसि। ऐं चवंदुसि त एजुकेशन बेस्ट आहे जी मॉडर्न दौर में। उन खां पोइ बिल्कुलु फील्ड आहे, खुलियल आहे, जेको अचे महिनत करे, कोशिशि करे। तव्हां छा सोचियो आहे उन्हनि जे लाइ? मां उन्हनि ते छॾियो आहे, जीअं मुंहिंजे वॾनि मूं ते छॾियो हो, मां बि उन्हनि ते छॾियो आहे। ऐं मां चाहींदुसि त जेको पंहिंजे लाइ बहितर सम्झनि उहो कनि। सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा ऐं मैट्रिक या प्राइमरी जे डॉक्टर करीम ख्वाजा, इहे 2 जेकॾहिं किरदार हुजनि त इन ते तव्हां छा तबसरो कंदा? साईं, मैट्रिक में जेको आउं होसि ऐं हाणे आउं आहियां, उन वक़्तु मूंखे ज़हन में कोन हो त आउं हेसि ताईं पुॼंदुसि। ऐं उन वक़्तु जेको आहे सो इशूज़ नंढा हुआ, सोच नंढी हुई, ऐं टारगेट्स उन वक़्त जे हिसाब सां हुआ। ऐं हाणे जेको आहे सो अलाह ताला महिरबानी कई आहे, हाणे असांजा टारगेट्स इहे आहिनि त असीं कुझु न कुझु असांजे पंहिंजे माण्हुनि खे, सिंध जे माण्हुनि खे ऐं इन पाकिस्तान जे अवाम खे कुझु न कुझु अहिड़ी कुझु ॾेई वञो जेको माण्हुनि खे फ़ाइदो थिए कमिंग जनरेशन में। इहो आहे फ़र्क़ु। तव्हां ऑप्टिमिज़म जा क़ाइल आहियो, जीअं तव्हां पाण ॿुधायो। जेका सोच खणी अवां पीपुल्स पार्टी में शामिलु थिया हुआ, छा उहा सोच अॼु तव्हांजी पूरी थी आहे? ॾिसो, पाकिस्तान खे अगरि असां कंपेयर कयूं त हिकिड़े पासे जमात इस्लामी आहे, ॿिए पासे मुस्लिम लीग नून आहे, टे पासे ॿियूं पार्टीज़ आहिनि, हिकिड़े पासे पीपुल्स पार्टी आहे। त असां जहिड़े माण्हुनि जे लाइ पीपुल्स पार्टी में जॻह आहे। असां जहिड़े माण्हुनि जे लाइ पीपुल्स पार्टी में असां जेको सोचूं था आवाम जे लाइ उहो कुझु करे सघूं था। ऐं फ्लैक्सिबल पार्टी आहे, एडजस्टेबल आहे। जॾहिं त नून में एतिरी चीज़ कान्हे आम वर्कर जे लाइ, आम आवाम जे लाइ। मतिलबु हिकिड़ो माण्हू अगरि नून में वञे त इन बुलंदी ताईं नथो पुॼी सघे जेको पीपुल्स पार्टी में पुॼी सघे थो। अहिड़े नमूने ॿियूं जेके पार्टीज़ आहिनि, जमात इस्लामी आहे या ॿिए जा नाला असीं कोन था वठूं, उन्हनि में स्टाइल ऑफ वर्किंग ॿियो आहे। हिते स्टाइल ऑफ वर्किंग हिकिड़ो लिबरल आहे, प्रोग्रेसिव आहे, एडजस्टेबल आहे ऐं एक्सप्रेशन तव्हां करे सघो था। ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ में उहो चीज़ूं कोन्हनि जेके पाकिस्तान खे कंपेयर कयूं। बाक़ी हाणे अमेरिका ऐं यूरोप उनखे असीं कंपेयर नथा करे सघूं, उन जा त आइडियलिस्टिक अप्रोचिस आहिनि। त उते त असीं आहियूं कोन, असीं हिते वेठा आहियूं। तो पाकिस्तान में एक्सेप्टेबल है, सही है पीपुल्स पार्टी। नाज़रीन, ही हुआ डॉक्टर करीम ख्वाजा, जेके पीपुल्स डॉक्टर्स फोरम जा पाकिस्तान जा चेयरमैन भी आहिनि ऐं सेनेट ऑफ पाकिस्तान जा मेंबर भी आहिनि। उन सां गॾोगॾु पीपुल्स पार्टी जा तमामु पुराणा कारकुन, वर्कर ऐं अॻवान भी आहिनि। इन्हनि सां असां जूं ॻाल्हियूं थियूं। सुभाणे मिलंदासीं हिकु नए महिमान सां। अल्लाह वाहे।